लाइव सेशन आहे थोरो वेट करिणो पवंदो आहे शुरू में त जेसि ताईं कोई अची वञे कनेक्टेड थिए। हाणे दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे जेको आहे न हाणे कॉल वग़ैरह ही तव्हां न कयो, ॾाढी डिस्टर्बेंस आहे हिननि कॉलनि वग़ैरह जी, ॾाढी डिस्टर्बेंस आहे। थोरा दोस्त अची वठनि त पोइ स्टार्ट कयूं था, तव्हांखे अपडेट्स शेयर कयूं था। काफ़ी परेशान थी विया आहिनि ॿुधो आहे लिस्ट लॻण खां बाद में, PST वारी लिस्टूं त पियूं लॻंदियूं, लिस्टुनि जो मसइलो न आहे, ऐं मसइलो हिन जो आहे पंहिंजे मौक़िफ़ जो आहे त उन ते इंसानु केतिरो बीठल आहे, उहा काउंट शइ थी वेंदी आहे। जॾहिं हिकिड़ी पॉलिसी जंहिं तहत इहे टेस्टियूं थियूं उहा पॉलिसी चेंज थी सघे थी त लिस्ट खे अपडेट करणु या रिवाइज़ करणु इहो कोई एॾो वॾो इशू कोन्हे। तव्हां शायदि नवां आहियो, इन करे इन्हनि ॻाल्हियुनि खे घटि था सम्झो, न त इहो कोई एॾो वॾो इशू कोन्हे, लिस्टूं पियूं अपडेट थींदियूं आहिनि। मां त पहिरीं बि चयो त GST वारी जेका लिस्ट लॻल आहे उन में बि उहो छो त पाण IB वारा था चवनि त असां लिस्ट जेका आहे असां अपडेट करे सघूं था, पर शर्त इहो आहे त अची ऐं साबित कनि सभई दोस्त। हाणे जेका साबित करण वारी ॻाल्हि आहे, हाणे उन ते थोरो अचूं था जल्दीअ में, पर उन खां पहिरीं मां तव्हांखे हिकिड़ी पोस्ट हींअर रखी, शायदि कंहिं ॾिठी आहे या कंहिं न ॾिठी आहे। उन में मां इहो रखियो त असांजी जेका कोऑर्डिनेशन कमेटी, अच्छा हाणे सवाल इहो थो पैदा थिए, काफ़ी जेके तव्हांजो सवाल हुयो कल्ह त वर्किंग कमेटी ऐं कोऑर्डिनेशन कमेटी छा आहे। वर्किंग कमेटी उहा आहे जेका असां PST ऐं GST वारनि जी हिकिड़ी वर्किंग कमेटी ठाही हुअसीं पहिरीं। उनजो पर्पज़ इहो त असां प्रोटेस्ट कंदा हुआसीं, फिज़िकल प्रोटेस्ट ऐं डिजिटल प्रोटेस्ट। डिजिटल ऐं फिज़िकल जॾहिं कंदा हुआसीं त ज़ाहिर आहे उन में जेका हुई असांखे इहा कमेटी ॾाढो कमु ईंदी, वर्किंग कमेटी, जंहिंमें असां हर डिवीज़न जे हिसाब सां असां कुझु माण्हू सिलेक्ट कया हुआसीं जेके वर्क कंदा हुआ। छो त हींअर फिज़िकल प्रोटेस्ट थोरा बंदि थी विया, उनजो सबबु इहो आहे त जीअं मां हमेशह चवंदो आहियां त माण्हू मफ़ाद परस्त थी विया, उनजा कम थी विया, 45% वारो शर्त ख़तमु थी वियो, उहो रिलैक्स थी विया। माइनॉरिटीज़ जो कमु थी वियो, उहे रिलैक्स थी विया। फीमेल जेके 50 ताईं अची वियूं उहे बि रिलैक्स थी वियूं, ऐं जेके पंहिंजा हार्ड एरिया वारा उहे बि जेका असां उहो थी विया, स्पेशल पर्सन बि हटी विया, त पोइ मैदान ख़ाली थी वियो। ऐं कुझु वरी माण्हुनि जो त असां कोर्ट वेंदा हुआसीं, त पोइ इन करे फिज़िकल प्रोटेस्ट इन शइ जे करे बि उन्हनि खे माना हिकिड़ो धचको लॻो। ॿियो धचको इहो लॻो त IB जे गेट जे ॿाहिरां जॾहिं असां वियासीं प्रोटेस्ट करणु, त उते थोरो घणो माना हालतूं उन्हनि ख़राबु कयूं कुझु माण्हुनि, जंहिंजे करे असां एहतियात खां कमु था वठूं त फिज़िकल असां प्रोटेस्ट न कयूं। छो त इहो वॾो तव्हांजो सुवालु आहे त फिज़िकल छाजे करे रुकियल आहिनि, इहो इन करे रुकियल आहिनि। सो वर्किंग कमेटी जेका हुई उनजो पर्पज़ इहो त फिज़िकल प्रोटेस्ट ऐं डिजिटल प्रोटेस्ट इहे ॿिन्ही खे मतिलबु असां कंदा हुआसीं। हाणे वरी हिकिड़ी जेका ॿी कमेटी ठाहीसीं असां बाद में, उहा ठाहीसीं PST GST कोऑर्डिनेशन कमेटी सिंध। हाणे उन में असां हिकिड़ो अनोखो कमु कयो आहे। हाणे जेका हींअर कमेटी मौजूदु आहे इहा बिल्कुलु माना उन्हनि दोस्तनि ते जिते मुश्तमिल मां ठाही आहे जिते मूंखे 100% ट्रस्ट हुजे, एतमाद हुजे। उनजा नाला तव्हां ॾिसंदा हूंदो, अक्सर मां उनखे हाईलाइट न कंदो आहियां, छो त उहे काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके उहे ख़ामोशीअ सां कमु करणु चाहिनि था। सो इन करे उहा कोऑर्डिनेशन कमेटीअ में जेके आहिनि, न सिर्फ़ु उहे आहिनि जिन क्वालिफाई न कई आहे, पर उहे बि दोस्त आहिनि जिन क्वालिफाई कई आहे। हाणे उनजो जेको रेशो रखियलु आहे, जिन मिसाल तौरु अगरि 5 हर डिवीज़न जा माण्हू आहिनि त 5 हर डिवीज़न, मिसाल सखर डिवीज़न आहे त उन में 5 माण्हू आहिनि, उन 5 माण्हुनि में 2 उहे आहिनि जिन क्वालिफाई कई आहे टेस्ट, 3 उहे आहिनि जेके क्वालिफाई न करे सघिया आहिनि हिन पॉलिसी जे करे। 5 माण्हुनि ते मुश्तमिल कमेटी हींअर मौजूदु आहे हर डिवीज़न में, पर उहा कमेटी ख़ामोश आहे। ख़ामोश माना इन सेंस में त उहा असां हाईलाइट नथा कयूं, छो त उहे जेके बि दोस्त आहिनि हींअर छो त असांखे धोखा इलाही मिलिया आहिनि। इन करे असां हाणे उन मां बि सबक़ु सिखियो आहियां त न असांखे जेका बि कोऑर्डिनेशन करणी आहे उहा पंहिंजे विच में ई करणी आहे, छो त हीअ असांजी स्ट्रगल आहे। माण्हू यर्गमाल करे था वञनि, असां सां खेॾी था वञनि, असां सां गेम करे था वञनि। सो असां इन खे माना हिकिड़ो सीक्रेसी रखी आहे इन हवाले सां। सो जेके बि डिसीशन आहिनि थी सघे उहे तव्हांखे ॾिसो जल्द घणा माण्हू जज़्बाती था थी वञनि, चवंदा तकड़ा तकड़ा कम कजनि। असां तकड़ा तकड़ा इन्हनि शयुनि जा हामी न आहियूं। असां चवंदा आहियूं त असां सब्र सां कमु कंदासीं, तहमुल सां कंदासीं, ऐं तव्हां ॾिठो त उहो सब्र असांजो खटी वियो। कल्ह जेको बि कयो आहे, जेके बि मार्कूं मिलियूं आहिनि, हाणे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त बजाए ख़ुशि थियण जे ॿिया दोस्त वरी रोअनि था त जॾहिं हुननि खे मिलियूं आहिनि त असांखे छो न मिलियूं आहिनि। बाबा तव्हांखे बि ॾिसो, असां त कोशिशि सभिनी लाइ था कयूं न। मां किथे कोशिशि कई आहे त 21 वारे खे मिले ऐं 25 वारे खे मिले, बाक़ी ॿियनि खे न मिले, या GST वारनि खे मिले, ॿियनि खे न मिले। मां त हर मुमकिन कोशिशि थो कयां त सभिनी खे मिलनि, पर थिए ईअं थो त कोऑपरेशन घटिजी थो वञे असां सां, तावन असांखे उहो नथो मिले जेको मिलणु घुरिजे। उन में एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॿुधायां त कल्ह
असां मां पोस्ट हींअर बि तव्हां ॾिसंदो पेज ते पई आहे त अचो सखर, त घणा माण्हू सखर पहुता। जॾहिं सखर तव्हां पहुची कोन था सघो, लिस्ट अॼु लॻणी, इहा मूंखे ख़बर हुई त लॻंदी। इहे जेके चवंदा राणीपुर टूल प्लाज़ा फलाणो, इहे असांजा अघु वठंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे अॼु न सुभाणे लॻणी त आहे। असांखे ख़बर हुई त इहा लिस्ट लॻे थी। मां कल्ह अर्जेंट में कॉल ॾिनी त बाबा अचो, उनखां बाद में असां राति जो देरि ताईं वेठा आहियूं हुते, त मूंखे ॿुधायो घणा पहुता हुते। ॿियनि खे त छॾियो, ठीकु आहे, मां कॾहिं बि परिवारनि खे हूअं बि मां न चवंदो आहियां, छो त उन्हनि खे वॾी मुश्किलातूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, पर सखर सिटी जा घणा हुते आया। सखर सिटी जा 20-25 हज़ार टेस्ट में वेठा आहिनि, त उन्हनि मां घणा हुते गेट ते पहुता। उते उहे छो न पहुता? लाड़काणे वारा छो न आया? जॾहिं शिकारपुर वारा छो न आया? घोटकी वारा छो नथा अचनि? खेरपुर वारा उते छो नथा पहुचनि? नथा पहुचनि। जॾहिं कॉल कयूं था त अचो, त कोई बि कोन थो अचे। जेकॾहिं तव्हां राति उते अचो आहे, ऐं राति जेके बि आया अलाह साईं शुक्र आहे उन्हनि खे ख़ुशख़बरी मिली वई हुते। जॾहिं असांजे तव्हां चवण में बि न आहियो, ऐं त पोइ तव्हां असांखां कहिड़ी ॿी एक्सपेक्टेशन था रखो? तव्हां सुवाल जवाब कीअं था असांखां करे सघो? तव्हां कॉलियूं असांखे कीअं था करे सघो? तव्हां मैसेज असांखे कीअं था करे सघो? जॾहिं तव्हांखे हिकिड़ो मां चवंदो आहियां त ट्विटर ते ट्रेंड हलाइणो आहे, तव्हां उन्हनि में पार्टिसिपेट बि नथा कयो। तव्हांखे चवां थो फिज़िकली अचो, त तव्हां खां उहो बि कमु नथो पुॼे। विच में तव्हांखे चओ त ईमेल जे ज़रिए ही कुझु एप्लीकेशन मोकिलियो, त तव्हां खां उहो कमु बि न पियो पुॼे। जॾहिं तव्हां खां कुझु बि नथो पुॼे, त पोइ त असांखे पंहिंजी हालत छॾे ॾियो न, जेको बि असां करे सघूं था। वरी बि कुझु न कुझु त कयूं था न। मां त चवंदो आहियां त असां उन्हनि माण्हुनि खां बहितर आहियूं जेके घरनि में सुम्हिया पिया आहिनि। पोइ बि पंहिंजो कुझु न कुझु असां कयूं था, का न का एक्टिविटी आहे, का न का मूवमेंट आहे। पर मां इहो सुवाल थो पुछां त हिन सिंध मां शाइर लॾे विया आहिनि, अदीब लॾे विया आहिनि, सोशल एक्टिविस्ट लॾे विया आहिनि, सियासी समाजी तंज़ीमूं लॾे वियूं आहिनि, NGOs लॾे वियूं आहिनि। बाबा हीउ कमु रुॻो मुंहिंजो आहे छा? हिन कम में असां सां साथ केरु थो ॾे पियो? मैदान ते जॾहिं ॾिसो असां बीठा आहियूं, जॾहिं ॾिसो असां बीठा आहियूं, रिस्कूं खयूं बीठा आहियूं, त उहे माण्हू छो नथा अचनि? असांजो साथ छो नथा ॾियनि? कहिड़ो सबबु आहे? इहो तव्हां बि त सोचो न। जॾहिं उमेदवार बि असांजो साथ न ॾियनि, ॿिया माण्हू बि साथ न ॾियनि, सभु छॾे वञनि, अकेलो थी करे कुझु न कुझु असां मार्कूं गेन करे वठूं, त इहा इन खां वधीक ॿी अचीवमेंट कहिड़ी थींदी? ऐं शायदि जेकॾहिं तव्हां, अॼु मां तव्हांखे दिलि जी ॻाल्हि कयां, जेकॾहिं तव्हां सभु मूंसां गॾु हुजो आहे न, हिकु यूनिटी हुजे आहे न, जीअं असां चाहियूं आहे तीअं थिए आहे। हिकु सिंध हिकु पॉलिसी वारो कॉन्सेप्ट बि पूरो थिए आहे, पर उन में रुकावटूं अची वियूं। माण्हुनि शायदि इहो सम्झो त हीउ जेको आहे सो आरी जो अलाए छा आहे, को अलाए लीडरशिप में थो वञे अलाए छा। इन शइ जे करे मां हिकिड़ी पोस्ट रखी 2017 जी, त असां स्ट्रगल 2017 में बि कई हुईसीं। जॾहिं असांजो कमु थी वियोसीं, असां चुप करे वेही रहियासीं। हाणे बि ईअं ई आहे, अगरि कमु थी वञे त मां त चुप थी वञा, पर माण्हुनि खे माना पंहिंजे पाण ते को भरोसो कोन्हे। पोइ हाणे इन करे को असांजो साथ ई नथो ॾिए। हू नथा चाहिनि त कंहिं बि क़िस्म जो क्रेडिट को असां ॾे वञे। सो इन शइ जी माना रांदि आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। हाणे इन करे न उमेदवारनि जो असां सां को कोऑपरेशन आहे, एक्सपेक्टेशन तमामु वॾी आहे। हर को थो चए 40 ते बि पास करायो, हर को थो चए हे बि थिए, असांखे मार्कूं बि मिलनि। जीअं 24 वारा चवंदा मार्कूं मिलनि, त कीअं मिलनि जॾहिं तव्हां मूंसां गॾु ई न आहियो, न फिज़िकली गॾु आहियो, न का ॿी का सपोर्ट आहे का मूंखे, कंहिं बि क़िस्म जी कुझु बि कोन्हे। हीअ त असां पाण चंद दोस्त, सिर्फ़ु मां ऐं कुझु दोस्त जेके मक़सदु आहे, जेके सिंसियर आहिनि तव्हांजी कास सां ऐं बेलोस ख़िदमत कनि था, सिर्फ़ु अलाह साईं जी मतिलबु रज़ा हासिलु करण जे लाइ, दुआऊं खटण जे लाइ। असांजो त ॿियो त को मक़सदु ई कोन्हे न, असां त उन में लॻा पिया आहियूं। सो साथ न हूंदे करे बि असां एतिरो गेन कयो आहे। JST जी मार्क वरितीसीं, PST वारनि जी वरितीसीं, कल्ह 2 मार्कूं उन्हनि जूं वरितीसीं। उहा अदी जेका नौशर फिरोज़ वारी आहे, ॾिसो मुंहिंजे ई वीडियो, मां उनजो ठाहियो वीडियो, उन खां बाद में उहा रुनी हुई, ऐं उहा कल्ह आई नौशर फिरोज़ मां आई, ऐं उते उनखे ख़ुशख़बरी मिली। उते लान ते गेटे भरिसां लान ते उनखे अदी खे ख़ुशख़बरी मिली। सो ॾिसो, जेके पंहिंजे मक़सद सां सचा आहिनि, जेके पंहिंजे पाण सां सचा आहिनि, जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण सां ई सचा न आहियो भाउ, त पोइ असां त हूअं ई बेमयारी आहियूं न। जेकॾहिं असां खां का शइ थी सघे थी त उहा कंदासीं, जेका शइ असांजे वस में न आहे उहा असां न करे सघंदासीं। मां न को कुल आहियां, न को मां परफेक्ट आहियां। ज़ाहिर आहे मूंखां किथे ग़लती बि थींदी हूंदी, पर तव्हां जेके दोस्त सम्झ सोच वारा जेके मूंखे ॾिसंदा आहियो, त तव्हां पाण छो नथा अॻिते अचो? तव्हांखे कहिड़ी रुकावट आहे? तव्हांखे कंहिं रोकियो आहे? तव्हां बि त अची सघो था न। मूं में कहिड़ी का ख़ासि ख़ूबी आहे छा? असां बि त ईअं ई 2-3 अखर पढ़ियल आहियूं न। कणिक जी मानी मां बि खावां थो, तव्हां बि खाओ था। कहिड़ो जेको आहे को वॾो आहे? दिमाग़ मूं वटि बि आहे, दिमाग़ तव्हां वटि बि आहे, त तव्हां छो नथा पंहिंजे दिमाग़ खे इस्तेमालु कयो? थोरो घणो जेको मां कयां थो, तव्हां अगरि कोऑपरेट करे तव्हां सभु ठीकु आहे। अगरि तव्हांखे मां चवंदो आहियां जॾहिं तव्हांखे मां पसंदि न आहियां, ॿी का ॻाल्हि पसंदि न आहे, त तव्हां पंहिंजे हिसाब सां त कोशिशि कयो न। तव्हांखे कहिड़ी रुकावट आहे हुन में? कमु बि तव्हांजो पंहिंजो आहे, त तव्हां छो नथा कोशिशि कयो? जंहिंखे मां चवां थो त हिते पहुचो, त उते कोई कोन थो पहुचे। हितां मां कल्ह वियो आहियां, चयो आहे अचो गेट ते, त सिर्फ़ु चंद, हाणे कहिड़ो मां तव्हांखे अंगु ॿुधायां, सिर्फ़ु चंद जेके आहिनि उहे शायदि ॾिसंदा बि हूंदा हींअर,
त कहिड़ा हुया माण्हू, अधी शाइस्ता बलोच उते आई, हाणे उनजो कहिड़ो कमु आहे उते, उहे वीचारे सपोर्ट करण लाइ राति बि उते पहुती गेट वटि। तव्हां उमेदवार माना रिलैक्स लॻा, बजाए का शइ करण जे फ़ोनियूं मैसेज, पोइ इहो त कालियूं असांजी मैसेज तव्हां नथा, बाबा कालियूं ई मां तव्हांखे कालियूं बि तव्हांजूं खणां, मैसेज बि तव्हांजा कयां, तव्हांजे बदिरां स्ट्रगल बि कयां, मां पंहिंजो गवर्नमेंट एम्प्लॉई आहे, मां पंहिंजी ड्यूटी बि कयां, एतिरियूं शयूं मां कीअं करे सघंदुमि। ऐं ॿी हाणे मां तव्हांखे हिकिड़ी अपडेट शेयर कयां त असांजी जेका कोऑर्डिनेशन कमेटी जंहिंते मां ॻाल्हायां पोइ उन ई असांजी फीमेल जी हिकिड़ी अॻुवाण आहे सिंध जी, छो त मां हुन जो नालो नथो खणां, उहा हींअर मौजूदु आहे IB यूनिवर्सिटीअ में, ऐं हुन मिलण जी ॾाढी कोशिशि कई आहे हुते, ऐं पहिरीं थोरी हुन सां बदतमीज़ी बि कई वई आहे, बद अख़लाक़ी बि कई वई आहे। सो मां हुन जी मज़म्मत बि कयां थो, छो त कुझु किरदार अहिड़ा आहिनि जिन खां हाणे ज़ाहिर मां हुन ॾींहं खां पुछा न कई आहे त मां तुंहिंजो नालो खणां या न खणां, उहा हींअर बि हुते मौजूदु आहे। ऐं थोरी देरि जा लाइव अचण खां पहिरीं हुन मूंखे ॿुधायो त रजिस्ट्रार शायदि हुन सां मिलियो हुयो, ऐं पर वाइस चांसलर हुनखे इग्नोर कयो, पर हूअ ज़ोरी हुन सां मिली वञी करे, ऐं वाइस चांसलर ताईं इहा ॻाल्हि हुन रखी। वाइस चांसलर खे हुन इहो चयो, उहा टेक्स्ट बुक खणी वई, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा किताब, हुन इहो चयोसि त मां साबित करे करणु आई आहियां, उहो तयारीअ सां वई अॼु। सो हुनखे माना ख़ातिर ख़ा को जवाबु न मिलियो हुयो, ऐं हुन मूंखे कॉल बि कई त मूंखे रिस्पॉन्स सही नथो मिले, ऐं मूंखे इहो था चवनि, छो त एग्ज़ैक्टली मां हुन जा ई लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायां थो त हुन इहो ॿुधायो त मूंखे इहो था चवनि त तव्हां सिंध टेक्स्ट खे असां न मञींदासीं, असां गूगल खे मञींदासीं। सो मां त हैरान थी वियो, मां चयो इहो कीअं, जेके IB वारा हुया उहे त चवनि पिया त असां सिंध टेक्स्ट खे ई फॉलो कंदासीं, सवाल बि उतां आहिनि, त पोइ हाणे छो था चवनि त इहो गूगल खे तव्हां ॾिसो। सो बहरहाल अञा हूअ अदी असांजी हुते आहे, ॾिसो असांजी कोऑर्डिनेशन कमेटी असांजे कम में लॻा पिया आहियूं, अगरि मां कंहिं ॿिए कम में आहे त को न को असांजो माण्हू हर वक़्तु फील्ड में आहे। हाणे हींअर हुते अदी आहे, विच में कॉल बि आई हुनजी, का थी सघे अपडेट हुजे, बहरहाल उहा हुते मौजूदु आहे, उहा काॾे बि न वेंदी, राति जो देरि ताईं बि हुते मौजूदु हूंदी। ऐं जेके सखर वारा आहियो, कुझु बसि पंहिंजे पाण सां सचा थियो, जेको पाण सां सचो न हूंदो आहे उहो कंहिंसां बि सचो न हूंदो आहे। तव्हां जेके सखर वारा आहियो वञो, उते उहा भेण अथव गेट जे, उहा अंदरि ई आहे, मतिलबु तव्हां भले ॿाहिरि बि वञो ऐं अंदरि उनखे खां परमिशन वठी करे जेके गार्ड हूंदा आहिनि सिक्योरिटी, तव्हां अंदरि हलिया वञो ऐं उते तव्हांखे मिली वेंदी, उहा तव्हांजे इंतज़ार में आहे। जेके असांजूं भेनर आहिनि जेके ॾिसनि थियूं सखर शहर जूं आहिनि, कुझु तव्हां बि मतिलबु कुझु ख़्यालु कयो, अगरि हिकिड़ी न्याणी ॿार अगरि उते वेठो आहे त तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त उते वञो। त ॾिसो न, असां तव्हां जेकॾहिं हिकिड़ी औरत निकिरी करे उते पहुचे थी, डिबेट करण लाइ बि तयारु आहे, त उन सां साथ ॾियणु त घटि में उनखे अकेलो त न छॾियो न, तव्हां उन सां गॾु त हुजो न। गॾु जॾहिं असांजो हिकिड़ा ग्रुप ठहियल आहिनि, मुख़्तलिफ़ ग्रुप ठहियल आहिनि, WhatsApp 78 ग्रुप था हलाइनि, उन्हनि में फीमेल जा ग्रुप आहिनि, त फीमेल खे था चऊं त उते वञूं त हर को पंहिंजो बहाना थो करे। त मां लख शाबाश हुजां हुनखे अदीअ खे, उहा जेका आहे सा माशाल्लाह कमु कंदी आहे इलाही ॾींहं राति, जेका आहे सा हुन जदोजहद में आहे। अॼु उहा हुते पहुती आहे, इनशाला उहा देरि ताईं, जीअं मां वेहंदो आहियां देरि ताईं, अॼु उहा बि वेहंदी हुते। ऐं जेका लिस्ट जो सुवालु आहे, लिस्ट में असां उनखे जीअं पहिरीं लिस्ट जो JST जो पोस्टमार्टम कयो हुयोसीं, तीअं PST वारी जो बि पोस्टमार्टम जारी आहे। लिस्ट में इलाही ख़राबु आहिनि, ऐं कुझु डोमिसाइल असांखे निशानदेही थी आहे, कुझु मतिलबु पंजाब साइड जा डोमिसाइल, उहे बि हिन लिस्ट में मौजूदु आहिनि। डुप्लीकेट नालनि जी बि असांखे ख़बर पई आहे। यूनियन काउंसिलियूं जेके ॿहिराड़ीअ जूं आहिनि, ॿहिराड़ीअ जे यूनियन काउंसिलनि में वरी उहे जेके डोमिसाइल पंजाब वारा आहिनि, मां हैरान थी वियुमि। ऐं वॾी हैरत जी ॻाल्हि त इहा आहे त हिननि वॾो हिकिड़ो ग़लति कमु करे विधो आहे। मुंहिंजी जेका पंहिंजी यूनियन काउंसिल आहे, जेका असांजी मुंहिंजी जंहिं यूनियन काउंसिल जो मां आहियां ॿहिराड़ी जो, उते पंजाब साइड जो हिकिड़ो हिननि हणी छॾियो आहे। त हाणे त हे मूं मां फासी आहे हूअं ई, छो त ईअं त कोन थी सघंदो त मां पंहिंजे ॻोठ जे कंहिं हुनखे उमेदवार खे रहाए रहियां ऐं पंजाब वारो अची मुंहिंजे ॻोठ में कमु करे, इहो कीअं थी सघंदो। सो इहो तव्हां दोस्त बि चेक कयो, छो त असां त पंहिंजे हिसाब सां इलाही चेकिंग कई आहे। इहो कमु बि अथव था, इहे जेके लिस्टनि खे बि गौर सां ॾिसो, लिस्टनि में इलाही जेके आहिनि। ऐं यूनियन काउंसिलिंग जी जॻह ते कॉलोनी जा नाला लिखिया पिया आहिनि, सोसाइटियुनि जा नाला लिखिया पिया आहिनि। ऐं मां त हैरान आहे कीअं कमु उन्हनि कयो आहे। यूनियन काउंसिल जो नालो न आहे, वरी उहो माना कंहिं शहर जो नालो आहे या कंहिं हुनजो नालो आहे, पर्टिकुलर यूनियन काउंसिल जो नालो ई न आहे। यूनियन काउंसिलियूं ग़लति लिखियूं पियूं आहिनि, जंहिंजी जेका यूनियन काउंसिल आहे उहा यूनियन काउंसिल न आहे लिखियलु, उहा चेंज लॻी पई आहे। हाणे मूंखे ॿुधायो त इहा तब्दील थींदी या न थींदी, इहा लिस्ट तब्दील थींदी, वरी JST वारी बि थींदी। जेकॾहिं पब्लिकली न बि थी त बि माना सम्झो जंहिं महिल ऑफिशियल जेका लिस्ट वेंदी उहा वरी अञा चेंज वेंदी, उन में करेक्शन कंदा। हिन में इलाही मसइला मसाइल आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेका फीमेल जी तव्हां लिस्टनि खे खणो,
छो त हिकिड़ीअ ते त मां बि वेही करे ऐं थोरो घणो ॾिठो त मां चयो मां पंहिंजनि अखियुनि सां बि ॾिसां, ॿियनि ते माना घटि माण्हू भाड़े पाण बि ॾिसे। जॾहिं मां फीमेल वारी लिस्ट मां ॾिसणु शुरू कई आहे त उन में मेल वारियूं एंट्रियूं लॻियूं पियूं आहिनि। मतिलबु हाणे लेडीज़ वारी लिस्ट में, फीमेल जी लिस्ट में मेल कैंडिडेट, इहे हिन PST जेका अॼु लिस्ट आई आहे इन में, त इहो कीअं थी वियो? इहा मतिलबु कीअं माइन जी जॻह ते तव्हां मर्द कीअं आणे छॾिया आहिनि? इहो बि त सोचण जी ॻाल्हि आहे न। सो तव्हां बि चेक कयो, अहिड़े क़िस्म जा वॾा अनोखा कम आहिनि, इन जो पोस्टमार्टम कयो, छो त असांखे अञा एतिरो टाइम न मिलियो आहे। पोइ बि जेका मूंखे इन्फॉर्मेशन आहे, जेके दोस्त आहिनि उहे चवंदा हर शइ में मसलो मसाइल लॻो पिया, मार्कुनि में मसइला लॻा पिया आहिनि, हर शइ में लफड़ो आहे हिन लिस्ट में। सो इहा लिस्ट वरी रिवाइज़ थींदी, इहो तव्हां ॾिसंदव, ऐं ख़ामोशीअ सां रिवाइज़ थी वेंदी। ॾिसो न, इहे कम हलंदा आहिनि राति जे टाइम में। तव्हां अक्सर तव्हां ॾिसंदा त उहो अनाउंसमेंट IBA जी न ईंदी आहे, तव्हां सुम्हंदा आहियो, उथंदा आहियो त तव्हांखे वरी मार्कूं बि चेंज मिलंदियूं आहिनि, सभु शयूं चेंज मिलंदियूं आहिनि। इहो हिन जो स्टाइल आहे कमु करण जो। सो जॾहिं हाणे तव्हां वरी सुम्ही पवंदो वेझो राति, वरी सुभाणे उथंदो न जंहिं महिल, त वरी तव्हांखे लिस्टनि में थोरो वरी कुझु फेरघेर नज़र ईंदी। सो ॿियो जेको आहे सो उन में फेरघेर करण बि सवली आहे, छो त ॾिसो उन में पोर्टल में हर माण्हू पंहिंजो रिज़ल्ट ॾिसी पए सघियो, कंहिं ॿिए जी का ख़बर कोन्हे। मुंहिंजूं अगरि 50 मार्कूं हुयूं मिसाल तौरु, त उहा मूंखे ई ख़बर हुई, ॿिए कंहिंखे ख़बर न आहे उन शइ जी। सो हाणे लिस्ट में जेके बि जंहिं मार्कूं मतिलबु लिखियूं वयूं आहिनि, बसि हाणे इनखे असांखे तस्लीम ई करिणो आहे, छो त ॿियो को ऑप्शन ई कोन्हे। सो असां त पहिरीं चयोसीं त हीअ लिस्ट जेका आहे सा सिर्फ़ु पास वारी जारी न कनि, फेल वारी बि जारी कनि, जेके हुननि जे हिसाब सां फेल थियल आहिनि, त सॼियूं ओवरऑल ख़बर पए न कंहिं केतिरियूं मार्कूं खयूं आहिनि। छो त बाद में वेटिंग लिस्ट बि हिकिड़ी ठहंदी आहे, त वेटिंग लिस्ट में कीअं ख़बर पवंदी? हीअ लिस्ट हली वेंदी, पोइ बाद में जेका वेटिंग लिस्ट, जेका साईं सरदार शाह चयो त वेटिंग लिस्ट ठाहींदासीं, उहा वेटिंग लिस्ट कीअं ईंदी? त वेटिंग लिस्ट जा नाला किथां आणींदा? उहा वरी अलॻि सां न ईंदी छा लिस्ट? त उहा वेटिंग लिस्ट बि हिन न आहे, मतिलबु उहा त हिनखे फेल वारा नाला हेठां बि ॾियणा हुया, जेके 40 मार्कुनि ताईं हुजनि, उहा उन्हनि खे बि माना हिननि हाईलाइट न कयो आहे, सिर्फ़ु उहे ॾिना अथऊं नाला जेके पॉलिसी मुताबिक़ आया आहिनि। सो जेके पॉलिसी मुताबिक़ न, हिननि खे ओवरऑल जेके बि कैंडिडेट वेठा आहिनि, 6 लख आहिनि, 7 लख आहिनि, हिन जी मुकमल हिकिड़ी लिस्ट जारी करणी हुई। ऐं NTS में मां त हैरान थींदो आहे जॾहिं NTS टेस्ट वरिती असांजी, त उन में त उन्हनि सभिनी जा नाला ॾिना, चाहे पास हुयो चाहे फेल हुयो। कंहिंजो 20 मार्कूं हुयूं त बि ख़बर पए पई त हिन जूं 20 मार्कूं आहिनि, कंहिंजूं 45 हुयूं त बि ख़बर पए पई हिन जूं 45 मार्कूं आहिनि। हाणे हिन जी का ख़बर नथी पए, जंहिंजूं बसि जेके आहिनि बसि पास वारा आहिनि, उहे पास वारा ई आहिनि। ॿेराड़ीअ वारनि सां त वॾो ज़ुल्म थो थिए पियो, ॿेराड़ीअ वारनि जो हक़ु खाइनि था, ऐं असां केतिरो दाऊं कयूं, पर अफ़सोस इहो थो थिए त जेके ॿेराड़ी वारा असांजा जेके चङा मुड़ुस बि हूंदा आहिनि न, उहे बि साथ कोन था ॾियनि असांजो कंहिं बि मामले में। हालांकि असां हुनखे ॿुधायूं था त बाबा हक़ु त तव्हांजो खाइनि था पिया, हाणे आवाज़ त तव्हां उथारियो न, तव्हां वटि तंज़ीमूं आहिनि, तव्हां वटि हर शइ आहे, रिसोर्सिस आहिनि, असां जहिड़ा माण्हू तव्हांखे छा था करे सघनि? असांजा माण्हू त असां वधि में वधि हाईलाइट करे सघूं था न इशूज़ खे, त बाबा हीअ मसइला आहिनि, हिते झोल आहिनि, त तव्हां उनखे तव्हां छो था खणो उन्हनि मसइलनि खे? इहो भला मां को ऑर्गेनाइज़ेशन त कोन थो, मां मुंहिंजी का तंज़ीम त न आहे न, मां इंडिविजुअल आहियां, इंडिविजुअल जी हैसियत में मां उहे हाईलाइट थो कयां मसइला। छो त मां एजुकेशन डिपार्टमेंट जो हिसो आहे, त मूंखे उन ते मामलनि ते गिरफ़्त थी वई आहे। जॾहिं मां उहा हाईलाइट थो कयां त उन्हनि खे तव्हां खणो न उन्हनि मसइलनि खे, उहे छो था खणनि? हे कालमनि लिखण वारा असांजा जेके राइटर्स आहिनि, उहे छो था लिखनि, कालम छो था लिखनि हिननि ते अख़बारुनि में, ऐं न्यूज़ चैनल छो था हलाइनि? हलाइणु घुरिजे न। त जॾहिं हिकिड़ो पढ़िया लिखिया, ॿियो कोई ॼटनि जो कमु त हीअ आहे बि न, हीअ हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हुनि जो कमु आहे, पढ़ियल लिखियल माण्हुनि जो आवाज़ु आहे, एजुकेटेड सभई आहिनि, असां बि उहे जेके टेस्ट ॾियनि था ज़ाहिर आहे सभई ग्रेजुएट आहिनि, त उनजो आवाज़ु कोई ॿुधण लाइ तयार ई न आहे। ऐं तव्हां इहो बि ॾिठो हुयो त शुरूआत में त मां थोरी तनक़ीद कई त मुंहिंजूं आइडियूं बंदि थी वयूं, ऐं चैनलनि ते असांजी कवरेज न मिली, त पोइ असां वरी पंहिंजा जेके चैनल ठाहे छॾियासीं। असां चयोसीं भला जेकॾहिं कवरेज बि नथी मिले त पढ़िया लिखिया आहियूं, त कोई अहिड़ो कमु कयूं जो पंहिंजो आवाज़ु पाण अॻिते पहुचायूं। उन में असां कामयाबु थी वियासीं, कम्यूनिकेशन जा नवां चैनल ठाहे छॾियासीं, डिजिटल मीडिया खे इस्तेमालु कयोसीं। बहरहाल मां त सभिनी दोस्तनि खे इहो चवां त तव्हां बि हिमत कयो, पाण बि हिमत कयो, हिकु इंसान ते भाण न घुरिजे, ऐं ज़ाहिर आहे हर कंहिंजी पंहिंजी ज़िंदगी आहे। ईअं न थिए त मां अगरि कंहिं शइ में पर्सनल कंहिं मसइले जे करे मां हिकु ॾींहुं भेजी वञा, त पोइ तव्हां सभु सॼी सिंध भेजी वञे, ईअं न हुजणु घुरिजे। तव्हां पंहिंजी स्ट्रगल खे तव्हां बि कंटिन्यू रखो। ज़ाहिर आहे मां त तव्हां सां गॾु आहियां, हर वक़्तु गॾु आहियां, पर तव्हांखे पाण खे बि थोरी हिमत करणी आहे। ऐं बाक़ी जेके सवाल तव्हां चओ था, हींअर बि तव्हां वटि मौक़ो आहे, हाणे कहिड़ा कहिड़ा मौक़ा आहिनि इन ते थोरो ॻाल्हायूं था। हाणे ॾिसो हिकिड़ी हीअ लिस्ट अची वई आहे, हीअ ज़ाहिर आहे ऑफिशियली हिकिड़ी लिस्ट आई आहे। हाणे इहा त जेका आई सा आई, हाणे इन में इन लिस्ट जे अंदरि बि इलाही मसइला मसाइल आहिनि। हाणे तव्हां वटि चांस इहो आहे त असां IB वारनि सां ॻाल्हायो, IB वारा इहा था चवनि त जेकॾहिं तव्हां मतिलबु
कोई बि दोस्त जीअं 24 तारीख़ वारा चवनि था या 20 22 जेके बि आहिनि त हू था चवनि त भले अचनि, पर अचनि इन तरह सां त 5 नाला खणी अचनि, माना 5 नाला ओवरऑल खणी अचनि सभई। त पोइ 5 नाला उहे चवंदा असांखे ॾियो, त पोइ असां अंदरि जेको आहे सो माना बहस मुबाहिस हुनजो करायूं। हाणे हींअर सिचुएशन इहा आहे त हर को जज़्बाती लॻो पियो आहे, हर को पंहिंजो मफ़ाद थो ॾिसे। 20 वारो थो चए बसि मां पहुचां हुते, 21 वारो थो चए मां पहुचां। हू था चवनि असां कमु कयूं प्रॉपर नमूने, त उहो तव्हांजो हाणे फ़र्ज़ु थो बीहे। ॾिसो असां त तव्हांखे गाइडेंस ॾियूं था, ऐं जॾहिं ॾियूं था त कोई असांजो साथ बि नथो ॾिए। पहिरीं बि मां इहो चयो त बाबा तव्हां 5 माण्हू असांखे कढी ॾियो त असां उन ते नाला पहुचायूं। हालांकि रजिस्ट्रार त इहो चयो हुओ त बाबा कोई बि अचे, पूरी सिंध खे चयो हुयो कोई बि अचे, किथां बि अचे। त इहे जेके प्राइवेट स्कूल आहिनि, कोचिंग सेंटर आहिनि, इन्हनि बि त हद करे छॾी आहे। इन्हनि वटि स्टाफ अवेलेबल आहे, टीचर्स अवेलेबल आहिनि, त कोई बि हिकिड़ो टीचर माना अकेडमी पूरे सिंध में न आहे, कोई प्राइवेट स्कूल जो इदारो कोई हिकिड़ो बि न बचियो आहे जो 5 उस्ताद पंहिंजा खणी करे IB वारनि वटि वञी पहुचे। त इहे कुझु त क़दम उन्हनि खे बि खणणु घुरिजनि न। ऐं सोचण जो मक़ाम आहे न। जेके जॾहिं चवनि था त माना हिकिड़ी दावा बि रखनि था असांजा प्राइवेट इदारा जेके एजुकेशनल आहिनि त असांजो हे कम था कयूं, असां हे फाड़ा था मारियूं, त तव्हांजी त माना ॾिसो न तव्हांजा करतूत हिते ई पधरा था थी वञनि। त हिकिड़ो IB इदारो आहे उहो पियो सॾे थो त अचो 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 अचो, त कोई उते वञण लाइ तयारु न आहे। हाणे गवर्नमेंट वारा प्रोफेसर आहिनि त उन्हनि त असांखे जवाबु ॾिनो, उन्हनि चयो त असांजी नौकिरीअ जो मसइलो आहे, असांखां नौकिरी हली वेंदी। त भला हलो उन्हनि खां न नौकिरी उहो त डिॼी आहे, परेशान थी आहे। पर जेके प्राइवेट इदारा आहिनि ऐं जेके हलाइनि था पिया, कोचिंग सेंटर था हलाइनि, इहे 5 माण्हू छो था वठी वञनि हुते। रजिस्ट्रार कॾहिं इहो त कोन चयो आहे त सिर्फ़ु जेको आहे सो आरी जो वठी चए, शाइस्ता बलोच वठी चए। हुन त चयो आहे कोई बि अचे न, त कंहिंमें बि माना इहो नथो थिए। तव्हां जेके ॾिसण वारा आहियो, तव्हांजे ॻोठनि में शहरनि में अलाए केतिरा प्राइवेट स्कूल, ॾिसो दर दर ते प्राइवेट स्कूल आहे, त तव्हां उन्हनि खे छो था अचो कंहिं प्रिंसिपल खे त साईं 5 उस्ताद असांखे कढी ॾियो त असां जेको आहे वञूं होॾे। असां त ॾिसो न, असां त रिस्क नथा करणु चाहियूं। जॾहिं असां था कयूं त पोइ असांखे त माण्हू चवंदा तव्हां त साईं सपोर्टर आहियो, तव्हां कहिड़ा उमेदवार आहियो, ऐं सुभाणे जॾहिं डिबेट हारायो था त पोइ केरु ज़िम्मेवारु आहे। असांखे त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं था कनि। पर तव्हां उमेदवार आहियो, तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां 5 माण्हू वठी अचो, ॿुधायो असांखे पूरा 5 जो पैनल ॾियो, त हुननि खे चऊं था बाबा हे 5 माण्हू आहिनि, इहे तव्हां सां वेहंदा। ऐं कल्ह अदी शाइस्ता बलोच सां लाइव सेशन कयो त उन में बि असां इहा ई ॻाल्हि कई हुअसीं, बाबा 5 माण्हू कढी हींअर ई अचो। त हुननि सां असां हाणे बि सुभाणे सुबुह सां असांखे नाला रुगो मूंखे मां चवंदा रुगो नाला पहुचनि न असां वटि। पहिरीं असां ॾियूं आहे, पर हाणे असां बाबा न ॾींदासीं। हाणे असां जेको आहे न, असां इन करे नथा ॾियूं त माण्हू असांजे आङुरियूं तकर में खणंदा, मुखालफ़त हद खां बेहद आहे। असां था चऊं तव्हां दोस्त बसि 5 नाला बाबा को बि अची ॾिए, ऐं हुनखां बाद में असांखे बि न ॾिए, पाण हलियो वञे IB उते गेट वटि पहुची करे हुनखे ॿुधाए त बाबा मां हे 5 जेके नाला आहिनि इहे असां खणी आया आहियूं, असां जेको आहे सो अंदरि उन्हनि सां वेहंदासीं। सुकून में टेबल टॉक अगरि थी वेंदी त उहो 1000 दफ़ा बहितर आहे। ऐं उहो ऑप्शन हमेशह खुलियल आहे। इहो तव्हां न सम्झो त लिस्ट लॻी वई त ऑप्शन बंदि थी आहे। इहो ऑप्शन हमेशह तव्हां दोस्तनि जे लाइ खुलियल आहे। ऐं GST वारनि लाइ बि मां त इहो रखियो बि हुयो, पर को अचे ई कोन थो अॻिते। GST वारनि लाइ हालांकि लिस्ट लॻी आहे, पर पोइ बि हुननि चयो आहे त को मसइलो कोन्हे, इहो को बसि ईअं न आहे त बसि लिस्ट लॻी वई त सभु कुझु बसि क्लोज़ थी वियो। तव्हां उन में बाद में करेक्शन चेंजिंग जी गुंजाइश मॉडिफिकेशन इहा हूंदी आहे। इहो ऑफिशियल प्रोसेस आहे, त किथे खां थोरो घणो थी वेंदो आहे त उनखे वरी माण्हू करेक्ट कंदो आहे। त उहे GST वारा बि कोन आया। हाणे PST लॻी वई आहे त सभु लतड़ी सुम्ही पिया त बाबा कमु लही आहे, कमु लही आहे। हाणे इहे था कमेंट कनि, हाणे कमु लही आहे जेके सम्झनि था कमु लही आहे त बसि हुननि जा लही आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं सम्झनि था जेके त बाबा अञा कमु थी सघे थो, सम्झ सोच वारा कुझु दोस्त हूंदा, अकुल वारा हूंदा, त पोइ उहे अची वेंदा। ऐं उन्हनि सां ऐं काफ़ी दोस्त त वरी माना ॻुझ ॻोह में बि लॻा पिया आहिनि, पर उनजो कमु थिए कुझु ई कोन थो। उहे रोज़ु भॻा था वञनि त असां डिबेट कयो, असां वञो कंहिं तरीक़े सां वञो, अलाह बहितर कंदो ऐं तव्हांजो कमु थी वेंदो। ऐं थियणो बि घुरिजे। हे जेके 5 मार्कूं ॾिसो मिलियूं आहिनि, मुख़्तलिफ़ 5 मार्कूं मिलियूं आहिनि न, 2 मार्कूं 3 मार्कूं कल्ह मिलियूं आहिनि, 21 वारे खे मिली, ऐं 2 मार्कूं 25 वारे खे मिलियूं, 1 मार्क GST वारनि खे मिली, 1 24 वारनि खे मिली, टोटल 5 मार्कूं। त पोइ बि भला असांजे करे थोरो घणो जेका बि कयोसीं असां कोशिशि तव्हां ॿाहिरनि लाइ भेनरुनि लाइ एतिरो त कयोसीं न। त ॿिया बि तव्हां बि अॻिते अचो न, जेका शइ असां करे सघूं था उहा कयूं था, जेका तव्हां करे सघो उहा तव्हां बि कयो। असां अञा बि लॻा पिया आहियूं। अॼु बि अदी मां ॿुधायां थो, अॼु बि असांजी IB में आहे, हींअर मौजूदु आहे। असां त कोशिशि खे लॻा पिया आहियूं, असां छॾियो किथे आहे ऐं छॾींदासीं कोन। असां तव्हां हिमत हारे सभु सुम्ही पवंदो घरनि में, एंड में वञी बीठो मां ई हूंदुमि। ऐं कल्ह बि तव्हां ॾिठो त बीठो मां ई हुयुमि, तव्हां सभु जेको आहे रिलैक्स हुयो, सखर वारा बि रिलैक्स हुया। थोरा कमेंट्स मां ॾिसी थो वठां। सखर वारा जेके आहिनि न, उहे महिरबानी करे जेके गर्ल्स आहिनि उहे पहुचनि हुते, फीमेल असांजी आहे अदी हुते IB में।
उहा टेबल टॉक जे लाइ वई आहे। जेके कल्ह वारा हुया, जेके ख़ासि तौर ते माना जेके दादू वारा हुया, सखर घोटकी, इन्हनि सभिनी खे मुबारक हुजनि। जेके बि 25 तारीख़ वारा हुया उन्हनि खे 2 मार्कूं मिली आहियूं। बसि दुआ कजो। 21 वारनि खे बि मिली, उहे बि दुआ कनि। हाणे जंहिंखे कुझु पुछिणो आहे त हाणे पुछो। हाणे मां तव्हांखे टाइम ॾियां थो। मां इलाही ॻाल्हायो आहे, मां ॾिसंदो थो वञा हाणे तव्हां। हा, कोर्ट में बाबा जेके वञनि त वञनि, तव्हां इहे उमेदवार वञी सघो था, इहो मुंहिंजो न आहे कमु। कोर्ट जेके वञनि था, मां हुनजी हिमायत कॾहिं बि कोन कंदुमि, छो त मूंखे लॻंदो आहे त इहे कमु जेको आहे ख़राबु कंदा पास वारनि जो बि। छो त मां पास वारनि सां माण्हुनि इहा ग़लतफ़हमी करे छॾी आहे त असां रुॻो फेल जेके माना क्वालीफाई न कया आहिनि त असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां ॿिन्ही सां गॾु आहियूं। उहो बि असांजा भाइर भेनर आहिनि जेके क्वालीफाई करे आया आहिनि। इन करे असां कोऑर्डिनेशन कमेटी ठाही आहे। उन में पास वारा बि आहिनि ऐं जेके क्वालीफाई न करे सघिया आहिनि उहे बि आहिनि। पास वारा बि असां सां गॾु आहिनि। सो माण्हुनि इहे माना ग़लतफ़हमी माना न फैलाइनि त असां रुॻो उन्हनि जो ई सपोर्ट, असां ॿिन्ही जी सपोर्ट था कयूं। इन करे कोर्ट में थोरो एहतियात कंदा आहियूं त ईअं न थिए त हुनजो कमु ख़राबु थी पए। उहो बि असांजा भाइर भेनर आहिनि। सो हिमायत न कंदासीं, बाक़ी मुखालफ़त न कंदासीं। हाणे ठीकु आहे, अगरि को वञे थो त भला हाणे ठीकु आहे वञे, असां हुन सां जहिड़ो त कोन कंदासीं न, उहो भले वञे जेको बि आहे। पर हाणे तकिड़ो इंसाफ़ त कोन मिलंदो आहे। असां त इहो ॾिठो आहे कोर्ट में को तकिड़ो इंसाफ़ त हूअं बि कोन मिलंदो। बहिराम थो चए त छा कयूं? बहिराम साहिबु, तव्हां 5 माण्हू तयारु कयो, स्कूलनि में वञो। स्कूल ऐं प्राइवेट इदारा रुॻो इहा लुट फुर लॻी पई आहे फीसियुनि जी। एॾियूं ॻरियूं फीसियूं था वठनि। इहे कहिड़े छा था कनि? ॾिसो प्राइवेट इदारनि में फीसियूं केतिरियूं आहिनि ऐं टीचर्स जेके हुते रखियल आहिनि उन्हनि जूं पघारूं कहिड़ियूं आहिनि। पर उनखे चओ न बाबा 5 उस्ताद असांखे ॾियो त असां वञूं वठी। परेशानी कहिड़ी ॻाल्हि आहे? सुबुह सां ई तव्हां हिकिड़ी का गाॾी कराए हुन में 5 माण्हू विहारे वञी पहुचो हुते आहे बि। एॾो परेशान थियण जी घरनि में वेही करे कॾहिं मसइला हल थिया? हाणे 22 वारनि जो मसइलो मां तव्हांखे ॿुधायां। 22 वारनि जो मसइलो इहो आहे त 22 वारो जेके आहिनि न, मुंहिंजो तालुको बि आहे हुन में, तालुको गंबट। पर हाणे मसइलो इहो आहे त मुंहिंजी मुखालफ़त जेकॾहिं सिंध में आहे वधि में वधि, उहा तालुके गंबट में ई आहे मुखालफ़त। सो बसि हाणे तव्हां वधीक सम्झी वञो। हाणे उन्हनि खे मां इहो चयो आहे त बाबा पंहिंजा IB वारा तव्हांखे सॾनि था। ऐं हिते माशाल्लाह असांजे गंबट में वॾा वॾा इदारा आहिनि ऐं उहो दावा बि रखंदा आहिनि त असांजा सिंध जा वॾा इदारा आहियूं। असां गंबट जा इदारा न आहियूं वॾा, असां सॼी सिंध जा वॾा इदारा आहियूं। त उन्हनि खे मां चवां थो बाबा तव्हां 5 माण्हू वठी करे पहुचो न हुते। त तव्हां मुंहिंजी मुखालफ़त बि कयो था। मुंहिंजे माना ॾिसो न, तालुको बि मुंहिंजो आहे, मुखालफ़त बि हिते शदीद आहे मुंहिंजी। ऐं मूंखे था चवनि त साईं तव्हां जेकॾहिं वठी वेंदो त असांजी मुखालफ़त कंदासीं हुनजी। त पोइ तव्हां पाण वठी वञो नी अदा 22 वारा। हूअं ॿियनि खे त मां नथो चवां, बाक़ी पंहिंजे गंबट तालुको जेको मुंहिंजो आहे उन्हनि ॾाढो मूंखे मायूस कयो आहे। कॾहिं बि उन्हनि कोऑपरेट न कयो आहे मूंसां अॼु ॾींहं ताईं। हालांकि ॿिया जेके सिंध वारा आहिनि उहे हद खां बेहदि चाहिनि बि था, कोऑपरेट बि कंदा। पोइ शायदि हिननि खे अलाए कहिड़ो को ख़ौफ़ आहे, को डपु आहे, ख़बर न आहे। उहो अलाह साईं उन्हनि खे हिदायत बि ॾींदो ऐं मूंखे ख़बर न पवंदी आहे हिन शइ जी। त असां कयूं त सिंसियरिटीअ सां था, नेकनियतीअ सां सॼो कमु था कयूं। पोइ ख़बर न आहे जो हिते सपोर्ट नथी मिले। छवीह बि मिलंदी, 21 मिलंदी, 20, 21, 22, 23, 24, 25, 26। तव्हां था चओ मां नाला खणा यार, हर को पंहिंजो पंहिंजो मफ़ाद कीअं थो सोचे। ओवरऑल सभिनी खे ई मिलंदो, पर तव्हां हुते था कुझु कयो त सही न पाण। रुॻो मूंखे तव्हां छो था चओ? मां अथॉरिटी त न आहियां न, मुंहिंजे हथ में त न आहे न। मुंहिंजे हथ में हुजे त तव्हांखे सभिनी खे पास करे छॾियां। मुंहिंजे हथ में आहे कोशिशि करणु, उहा मां कयां थो। तव्हां खां भलो थो कयां भाऊ, जेके बि तव्हां ॾिसो था न, तव्हां खां कोशिशि मां भली थो कयां। तव्हां जेको कोशिशि कई आहे न, उहा बसि उहा तव्हांखे पाण खे ख़बर हूंदी। जेको माण्हू पाण सां सचो न आहे उहो कहिड़ो ॿियनि सां सचो थींदो? पाण सां ई तव्हां सिंसियर कोन आहियो। रुॻो हवालनि ते 40 ते तव्हां था चओ बसि असां घरु वेठा हुजूं, नारो हणूं 40 मार्कुनि जो, ऐं बसि पोइ 40 अचानक असां निंड मां जो उथूं त ख़बर पए त 40 थी वियो आहे। ईअं थींदो छा? कयो कुझु बि नथा। जेको थोरो घणो थियो आहे उहो बि असां कंटिन्यू माना जेके स्ट्रगल हलाई आहे। हालांकि लाह चढ़ा इलाही ॾिठा आहिनि ऐं उहे ज़िंदगी जो हिसो बि आहिनि लाह चढ़ा, पर पोइ बि असां हिमत कोन हारी आहे। तव्हां सभु हारिजी विया हो, साथ बि छॾे वियो, हिमत बि हारे वियो। सो अञा पोइ बि असां
बीठा आहियूं पंहिंजी हिमत कयूं। कैसे मिलेगी हाणे कैसे मिलेगी, हाणे मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां कैसे मिलेगी। हो था चवनि रजिस्ट्रार थो चए त मूं वटि 5 माण्हू वठी अचो भले अची ॻाल्हायो असां सां, कैसे मिलेगी। अञा ताईं तव्हांखे इहा ख़बर न पई आहे। ॾिसो न अञा ताईं ख़बर सॼी आहे सभिनी खे, पर पोइ बि हरूभरू जीअं माना तंग करिणो हूंदो आहे, तंग था कनि। हाणे सखर वारा ॾिसो न, तव्हांजो इहा हवाली प्रोग्राम जो हूंदो माना व्हाट्सएप में हवाला घणा था कयो। हाणे सखर असांजी अधी वेठी आहे, हेॾी डिबेट बि करे थी वेठी, मथां मूंखे मैसेज आयो नज़र हुनजो, उहा वेठी आहे, उहा चए थी हिननि खे चओ त अचनि, त हाणे पहुचोसि न हुते छो नथा वञो, केरु तव्हांखे रोकी वेठो आहे भाउ। तव्हां सखर वारा बि माना तव्हां सखर में हुते आई बी में, हाणे ॾिसो न मां अगरि हिते आहियां, मां कंहिं हुन में लॻो पियो आहियां ॿिए कम में, त भला हुते असांजी अधी वेठी आहे, हुते असांजी भेण वेठी आहे न, हुते तव्हां वञोसि न, उहा आई बी में ॻाल्हाए थी न वेठी, वञो कोन था। बाक़ी हिते तव्हां इंतज़ार में आयो त अचानक अनाउंसमेंट थी वञे। कल्ह असां हुते हुयासीं, तव्हांखे केतिरो चयो बाबा पहुचो, वारो कयो पहुचो, न पहुतव, सखर न पहुता। हा साईं, हिकु सिंध हिकु पॉलिसी जारी रहंदी न, हिकु सिंध हिकु पॉलिसी जॾहिं इहा इन जो बुनियादी असां विधो आहे, त पोइ असां छो न चवंदासीं त इहा असांजी कामयाबी उनखे मिले। पर कोऑपरेशन न आहे न, तावन नथो मिले न। तावन मिलंदो, तव्हां गॾु हूंदव त असां ओड़े हिसाब सां माना कमु पटींदासीं। जेकॾहिं तव्हां ई गॾु कोन हूंदो त पोइ असां छा कंदासीं, अकेलो माण्हू छा थो करे सघे। ॿियो घटि में घटि हिक ॿिए जा दुश्मन न थियो, पाण में सभु भाइर भेनर आहियो। मिले थी 22 वारनि खे मार्क त 25 वारो कावड़ियो थो वञे, मिले थी 25 वारे खे वरी 26 वारो कावड़ियो थो वञे, 26 वारे खे थी मिले थी 23 वारो कावड़ियो थो वञे। यार हाणे उहे बि त तव्हांजा भाइर भेनर आहिनि न। मिले थी कल्ह 400, मुंहिंजे ख़्याल में 408 जेके आहिनि से इन नए हुन सां पास थिया आहिनि, त यार तव्हांखे ख़ुशि थियणु घुरिजे न। जॾहिं माण्हू ॾिसो था लखें रुपया हथनि में खयूं घुमाईंदा था वतनि करप्शन जे करे, त किथां को माना लाइन लॻी त असां पैसा भरियूं, त 408 सीटूं तव्हांखे जेको आहे कल्ह मिलियूं आहिनि, त ख़ुशि थियो न। असां त इन करे मां घटि थो ॻायां त वरी माण्हू चवंदा त क्रेडिट थो। हालांकि ॾिसो अलाह साईं ॾिसे थो, असां कोशिशि कईसीं, 408 माण्हू नवां थी विया मुफ़्त में बिना कंहिं हुनजे। मां कहिड़ो उन्हनि खे उहे मूंखे पघार ॾींदा हाणे जेके 400 थी विया आहिनि। कयोसीं न, उन्हनि कॾहिं सोचियो बि कोन हो। मूंखे इहे मैसेज आया त असां ज़िंदगीअ में कॾहिं कोन सोचियो हुआसीं त असां माना थी बि वेंदासीं। तव्हां पाण सोचो न, कंहिं छोकिरी 48 मार्कूं हुयूं कल्ह, हिकदमि 50 थी वियूं, त हुन लाइ सरप्राइज़ थी वियो। 53 वारा 55 में हलिया विया, 54 वारो पास थी वियो मेल कैंडिडेट, 49 वारियूं छोकिरियूं पास थी वियूं, 51 थी वियूं हुननि जो। त केॾो माना हिकिड़ो हुनजे लाइ मौजूज़ो थी वियो। सो उन्हनि ते ख़ुशि थियो, सड़ो न, हसद न कयो। जेके पास थी विया आहिनि उहे बि असांजा भाइर भेनर आहिनि, उन्हनि सां हसद न कयो। जेके हाणे जंहिंखे मार्क 1 थी मिले 2 थी मिले, हिकु मार्क जी जेका तव्हां ॻाल्हि था कयो न, हिकु मार्क इंसान जी ज़िंदगी बदिलाए थी सघे। उन्हनि खां पुछा कयो नी, हाणे कल्ह 408 ॼणा थिया आहिनि, उन्हनि 408 मां कंहिं हिक खां पुछा कयो न त तुंहिंजी हाणे ज़िंदगी कीअं थी तोखे महसूसु थिए, उहो तव्हांखे ॿुधाईंदा। त हाणे असांजी ज़िंदगीअ में माना हाणे 14 ग्रेड जी जॉब उन्हनि खे मिली वई आहे। हिकु मार्क एतिरो फ़र्क़ु आणे सघे थी भाउ मुंहिंजा। असां त चवंदा हिकु मार्क ते अगरि हिकिड़ो बि थी वञे न, त इहा बि वॾी अचीवमेंट आहे। त 400 माण्हू माना थी विया आहिनि 2 मार्कूं ऐं 1 मार्क ते। ॾिसो केॾो फ़र्क़ु अची वियो आहे कल्ह। ऐं पास वारनि खे मां इहो चवां, जेकॾहिं को पास वारो ॾिसे थो, बाबा असां तव्हां सां गॾु आहियूं मुकमल, ऐं इनशाला मां पास वारनि खे बि गाइडलाइन ॾींदुमि। जेको प्रोसेस हलंदो तव्हांजो DOs या डायरेक्टर ऑफिसनि में, जेको कुझु फाइल जमा थींदा हेॾां होॾां, इहे बि प्रॉपर कीअं जमा कराइजनि, छा थींदो कीअं थींदो, इहो मां न त सुभाणे या ॿिए ॾींहुं स्पेशल हिकिड़ो पास वारनि जे लाइ बि अलहदा रखंदुमि। छो त उहे बि असांजा भाइर भेनर आहिनि। मां नथो चाहियां त उहे किथे वञी परेशान थियनि। उनखे बि पूरो गाइड कबो त कहिड़ी तरह सां फाइल, कहिड़ा डॉक्यूमेंट खपंदा, छा थींदो कीअं थींदो, उहो बि मां तव्हांखे इनशाला सम्झाईंदुमि। बाक़ी हीअ जदोजहद बि असां जारी रखंदासीं, पर हुननि खे बि असां गाइड कंदासीं। छो त हीअ मरहला पिया हलंदा आहिनि, गवर्नमेंट जो प्रोसेस आहे, इहो स्लो मोशन में पियो हलंदो। हिकिड़ा अगरि थी वेंदा त पोयां वरी वेटिंग वारा अची वेंदा। जेकॾहिं तव्हांखे सुभाणे मार्कूं मिली थियूं वञनि, तव्हांजी वरी ॿी लिस्ट होॾे हली वेंदी। सो इन में तव्हां परेशान न थियो। जेके एप्लीकेशन्स जमा न कराए सघिया आहिनि, त उहो को वॾो मसइलो कोन्हे। जेका मार्क तव्हां ॾिसो न, कल्ह बि तव्हां इहा नोट कई हूंदी, जेकॾहिं मार्क हिकिड़ी बि मिलंदी त उहा ओवरऑल सभिनी खे मिलंदी।
सभिनी खे मतिलबु उन टेस्ट वारे ॾींहं वारनि खे सभिनी खे, पोइ चाहे उन एप्लीकेशन ॾिनी हुजे चाहे न ॾिनी हुजे। एप्लीकेशन ॾियण जो इहो हुयो त हिकिड़ो ऑफिशियल तरीक़ो हुयो जंहिं तहत उहो चवनि पिया त बाबा ॾिसूं कैंडिडेट पाण अप्लाई कनि था, पर जॾहिं उन्हनि तादाद वधी वियो त उन्हनि बि पाण ॾिसो सोचो वेही करे, असां बि उन्हनि खे चयोसीं भाउ ॾिसो हाणे एप्लीकेशन्स हेॾियूं अची वियूं आहिनि, हाणे कयो न कुझु। पोइ कोशिशि करे उन्हनि ते प्रेशराइज़ उन्हनि खे ॾेई नेठि जेको आहे मजबूर कयोसीं त बाबा हाणे ॾियूं भला। सो हाणे बि माना ईअं ई आहे, हाणे बि असां कोशिशि अञा बि लॻा पिया आहियूं, छॾियूं कोन था हिन कम खे, मतां तव्हां चओ असां कोन छॾींदासीं हिन मसइले खे, असां कंटिन्यू आहियूं, रुॻो तव्हां साथ ॾियो न, साथ ॾींदव असांखे बि माना हिमत मिलंदी, अञा वधीक मिलंदी, हिमत अञा बि आहे पर अञा वधीक मिलंदी, त यार असांखे लॻंदो त हा माण्हू असां सां गॾु आहिनि। हींअर इहो आहे त गॾु कोई कोन्हे, बसि अलाह आहे, पोइ बि कोशिशि कयूं बीठा आहियूं। इहे हाणे हिन वक़्तु जेके घणा 339 अलाए 36 रुॻो जेके ॾिसण वारा आहियो न, इहे ई मूंसां किथे हिकु हंधि अची पहुचो, ॾिसो बि रोज़ था, ऐं हिकु हंधि हली कंहिं ॾींहं ते वेहो हली मूंसां त ॾिसो त छा थो थिए, 200 माण्हू बि अगरि किथे गॾु थियनि त अलाए छा थी वेंदो। अच्छा, हे जेको हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में पास वारे जेको सुवालु आहे शायदि तकड़ि में हली वियो, मां सम्झो इहो त उहो पुछे थो त माना कीअं थींदो पिया। सर्टिफिकेट जेके आहिनि पास वारनि खे हिकिड़ो मां मशवरो ॾियां, जेके पास वारा आहिनि त जेके बि टेस्ट में पास थी विया आहिनि हींअर, उहे पंहिंजा सर्टिफिकेट वेरीफाई कराए छॾनि, डिग्री या सर्टिफिकेट मतिलबु मैट्रिक जो सर्टिफिकेट, इंटर जो सर्टिफिकेट, इहो पंहिंजे बोर्ड ऑफिस मां करायो, वेरीफाई करायो। ऐं जेके वेरीफाई जो मतिलबु आहे उहो स्टैंप लॻंदो आहे वेरीफिकेशन जो। ऐं जेकॾहिं तव्हां यूनिवर्सिटीअ मां किथां बैचलर कई आहे जितां बि, या BEd MAd आहे, त उन्हनि ते बि तव्हां वञी उते स्टैंप हणायो वेरीफिकेशन जो, इहो तव्हां कराए छॾियो। बाक़ी उहो जॾहिं बि थींदी उहो माना हिकिड़ो नोटिफिकेशन अची वेंदा सॼा डेट वाइज़, उन तव्हां परेशान न थियो, वधीक मां त उन्हनि खे गाइड कंदुमि जेके बि पास वारा आहिनि, उन परेशान न थियनि। चए थो 24 वारनि जो, 24 वारनि सां मां गॾु आहियां न, मां त सभिनी सां गॾु आहियां न, मां किथे चयो त मां 22 वारनि सां गॾु आहियां, बाक़ी 24 वारनि सां न आहियां, मां त सभिनी सां गॾु आहियां न, पर 24 वारा बि त मूंसां गॾु थियनि न। 22 वारा जेके आहिनि जंहिंमें मुंहिंजो तालुको बि आहे, ॾिसो मां 22 वारनि सां गॾु आहियां, पर 22 वारा मूंसां गॾु कोन था थियनि, उहे था चवनि त माना असां गॾु न थींदासीं, न थींदा त बसि पोइ उन्हनि जी मर्ज़ी। 24 वारनि जो मां साथ ॾियां, बाक़ी तव्हां साथ न ॾींदव 24 वारा, मां त साथ ॾियां थो न, मां त तयारु आहियां न हर वक़्तु, तव्हां ॾियो न साथ। ऐं जेको चए थो अचो सखर इहो कराची प्रेस क्लब, मूंखे ख़बर आहे भाऊ, जॾहिं मां कराची प्रेस क्लब पहुचंदुमि न, इहे जेके मशवरो ॾियनि था न, इहे हूंदा ई कोन। हलो ठीकु आहे, उहो अॼु असांजी हींअर सखर में मां हुनखां अपडेट वग़ैरह पुछां, छो त उन ॻाल्हियूं वग़ैरह अचनि थियूं, पोइ उनखां बाद में जेकॾहिं अचिणो पियो त वरी पोइ मां लाइव ईंदुमि। हींअर शाम जो टाइम आहे, अज़ान बि अचे थी, सो पंहिंजे सेशन खे एंड था कयूं। जिते हुजो ख़ुशि हुजो।